ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहे हैं। बलूचिस्तान में जारी बरसातुनि जी तबाहकारियुनि बाबति पीडीए में रिपोर्ट जारी करे छॾी आहे। 20 जून खां वठी हिन महिल ताईं हलंदड़ बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में 40 ॼणा फौत थी विया। फौत थी वियलनि में 24 ॿारड़ा, 13 मर्द ऐं 3 औरतूं शामिल आहिनि। पीडीएमए जो चवणु आहे मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में 19 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में 14 ॿारड़ा, 3 मर्द ऐं 2 औरतूं बि शामिल आहिनि। पीडीएमए जी रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे बरसात सबबि 1,68,041 माण्हू मुतासिर थिया आहिनि। बरसातुनि दौरान 1591 घर मुकमल तौर ते तबाह थी चुका आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में हेल ताईं जारी बरसातुनि में 15,797 घरनि खे जुज़वी नुक़सानु पहुतो आहे। बरसात ऐं ॿोॾि वारी सूरतहाल जे करे 60,000 एकड़नि में बीठल फसलनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। बलूचिस्तान में जारी बरसातुनि जी तबाहकारियुनि बाबति पीडीएमए रिपोर्ट जारी कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद बलोच। जी आज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही बलूचिस्तान में बरसात जो तबाहकारियूं वो जारी आहिनि। बलूचिस्तान में 20 जून खां वठी हेल ताईं बरसात सबबि तबाही मचा पई आहे। बलूचिस्तान में पीडीएम तरफ़ां जारी कयल रिपोर्ट में 1 ॼणो वधीक बरसात सबबि फौत थियो आहे। फौत थी वञण जो अंग आहे उहो 40 ताईं पहुची वियो आहे। ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 14 ॿारनि 13 औरतुनि ऐं 3 औरतुनि ऐं 13 मर्दनि समेत 19 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में 12 औरतूं शामिल आहिनि। बलूचिस्तान में जारी बरसातुनि सबबि 1,68,041 माण्हू मुतासिर थिया आहिनि। बरसातुनि जे दौरान 1591 घर मुकमल तौर तबाह थी चुका आहिनि। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं इलाइक़नि में हेल ताईं जारी बरसातुनि सबबि 15,797 घरनि खे जुज़वी जो नुक़सानु पहुतो आहे। बरसात ऐं सैलाब जी सूरत हाल जे करे 60,000 एकड़नि ते बीठल फसलनि खे नुक़सानु पहुतो आहे। ऐं बलूचिस्तान जे क़ौमी शहरां रोडनि ते 197 किलोमीटर ते नुक़सानु पहुतो आहे। 7 पुलूं उहो बलूचिस्तान में नुक़सानु पहुतो आहे। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ जॻहनि ते 593 चोपा जो माल मरी वई आहे। ऐं बलूचिस्तान जे जाफराबाद, लोरालाई, कच्छ हेल्थ यूनिट जो नुक़सानु पहुतो आहे। अहिड़े करे बलूचिस्तान में पीडीएम तरफ़ां रिपोर्ट जारी कई वई आहे। पर बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कॾहिं हल्की त कॾहिं तेज़ बरसात जो सिलसिलो आहे उहा हलंदड़ आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आज़ाद बलोच अपडेट करण जे लाइ।